त तारिक खे कहिड़ी नात था ॿुधायो? जी साईं, बिल्कुलु सिंधी जी ख़ूबसूरत नात साईं अयाज़ जी शाइरी आहे, पेश कंदासीं। दिल ते ना लिखियल वा नबीअ जो, इश्क रगुन में भरियल वा नबीअ जो। दिल ते ना लिखियल वा नबीअ जो, इश्क रगुन में भरियल आ नबीअ जो। हर पल ख्याल मदीनो घुमे थो, हर पल ख्याल मदीनो घुमे थो। ज़िक्र पसासां मिलियल वा नबीअ जो, ज़िक्र पसासां मिलियल वा नबीअ जो। इश्क रगुन में भरियल आ नबीअ जो। आयो किथां मिठाण माखीअ में, आयो किथां मिठाण माखीअ में। दुरुद मखन खे मिलियल वा नबीअ जो, दुरुद मखन खे मिलियल वा नबीअ जो। इश्क रगुन में भरियल वा नबीअ जो। ओ रूह वञे थी रोज़ मदीने, रूह वञे थी रोज़ मदीने। रूह ते करम कयल वा नबीअ जो, रूह ते करम कयल वा नबीअ जो। इश्क रगुन में भरियल वा नबीअ जो। ओ सैफ़ी अयाज़ सना खां न मुड़ंदो, सैफ़ी अयाज़ सना खां न मुड़ंदो। पटो गिचीअ में पयल वा नबीअ जो, इश्क रगुन में भरियल वा नबीअ जो। दिल ते नाव लिखियल वा नबीअ जो, इश्क रगुन में भरियल वा नबीअ जो। बहितरीनु, तमामु सुठो। तव्हांजो ॾाढो सुठो आवाज़ु आहे, अंदाज़ु आहे असांजे दादू शहर जो साईं।